सिंध लपियो गोरा मते ढलियो पंजी झोली मते ढलियो पंजी झोली मते ढलियो पंजी झोली यो अमन जो था पैगाम ही ना रोहणी सुबह शाम ये मुझी माँ 7 दिन का वक्त दिया है। लेट द कमेटी डिसाइड और फाइंडिंग्स और रिकमेंडेशन आने तक आप हमें यही जवाब देंगे कि आप कमेटी की सिफारिशात का इंतजार करें। हम भी ये समझते हैं, लेकिन ये किस तरह की तहकीकात है कि तमाम मुल्ज़मान जिनके ऊपर इस बेगुनाह मावराए आइन कानून कत्ल का इल्जाम है, वो अपनी सीटों पर कायम है, वो सीटों पर मौजूद रहकर अपना असर रसूख इस्तेमाल कर रहे, तो किस तरह की शफाफियत हमें मिलेगी इस कमेटी की तहकीकात में? ये एक सवालिया निशान है। तहत जेके भी पुलिस ऑफिसर बीचाइन असांजो आवाज अंदर पहुंचाइन तो अध कलाक में एडिशनल आईजी साहब जेकॾहिं मौजूद आहे तो वो हिन इरफान जतोई जे पीरसन सां वारसन सां भाइरनि सां मुलाक़ात करे हिननि जी फरियाद ॿुधे, हिननि जी तसली करे, हिननि जो जेको बाद में हुकुम हूंदो अध कलाक खां पोइ उहो ई कंदासीं। असांखे चयो वियो मूंखे फोन करे त धरणो न हणो, छाकाणि त मुल्क खां ॿाहिरि वेठल रियासत मुखालिफ हिकिड़ो क़ौम परस्त अॻवान आहे, उन हिकिड़ी पोस्ट रखी आहे त इरफान जतोई असांजो कारकुन आहे। मतलब हिन बेगुनाह मक़तूल खे हाणे वरी रियासत मुखालिफ करे इन जो खून लोड़ण चाहिनि था। मूं चयो हिन जो को भी रियासत मुखालिफ ग्रुप सां ताल्लुक न आहे, न वरी हिन जे पीउ जो हिन जे भाइरनि जो को रियासत मुखालिफ ग्रुप सां को ताल्लुक आहे। असां सभु मुहिब वतन